इते अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया त राणीपुर जे पीरन जी हवेली अंदर मासूम नींगरी फातिमा फरोड़ो जे क़त्ल वारो मामलो जंहिंमें मुख्य जवाबदार असद शाह डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासी खे अॼु ATC खैरपुर में पेश कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं राणीपुर जी सिविल केस में दहशतगर्दी जा कलम लागू कया विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। राणीपुर जी पीरन जी हवेली अंदर तड़पी फौत थियण वारे मामले में मुख्य जवाबदार असद शाह ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासी खे अॼु ATC खैरपुर में पेश कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं राणीपुर जी सिविल अदालत केस में दहशतगर्दी जा कलम लागू कया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। राणीपुर जी पीरन जी हवेली अंदर मासूम नींगरी फातिमा फरोड़ो जे क़त्ल वारो मामलो जंहिंमें मुख्य जवाबदार असद शाह ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासी खे अॼु ATC खैरपुर में पेश कयो वेंदो। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। राणीपुर जे पीरन जी हवेली अंदर मासूम नींगरी फातिमा फरोड़ो जे क़त्ल वारे मामले में मुख्य जवाबदार असद शाह ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासी खे अॼु ATC खैरपुर में पेश कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं राणीपुर जी सिविल अदालत केस में दहशतगर्दीअ जा कलम शामिल कया विया हुआ। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। राणीपुर जे पीरन जी हवेली अंदर मासूम नींगरी फातिमा फरोड़ो जे क़त्ल वारे मामले में मुख्य जवाबदार असद शाह डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासी खे अॼु ATC खैरपुर में पेश कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं राणीपुर जी सिविल अदालत केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया हुआ। राणीपुर जी पीरन जी हवेली अंदर मासूम नींगरी फातिमा फरोड़ो जे क़त्ल वारो मामलो जंहिंमें मुख्य जवाबदार असद शाह ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासी खे अॼु ATC खैरपुर में पेश कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे राणीपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अकबर शाहानी। जी अकबर। जी असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त मासूम नींगरी फातिमा फरोड़ो वाक़े जे केस में घुर्बल मुख्य जवाबदार असद शाह ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मिरासीअ खे अॼु खैरपुर ATC कोर्ट में पेश कयो वेंदो, जंहिंमें पुलिस ॼाणायो आहे त अॼु जिस्मानी रिमांड हासिल करण जे लाइ ATC कोर्ट में ॿिन्ही जवाबदारनि खे पेश कयो वेंदो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही जेके 14 ॾींहं रिमांड जा गुज़रिया उहे राणीपुर सिविल कोर्ट में पुलिस 3 भेरा इन केस जो रिमांड वरितो। गुज़िरियल ॾींहुं राणीपुर सिविल कोर्ट 1 ॾींहं जो रिमांड ॾियण बैदि केस में जेके आहिनि ATC दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि उहे लागू करे हिन केस खे ATC कोर्ट खैरपुर मुंतक़िल कयो वियो, जंहिं सबबि ईंदड़ जेको बि रिमांड हूंदो उहो ATC कोर्ट खैरपुर जी अदालत ॾींदी। उन हवाले सां हिन वक़्तु राणीपुर मां पुलिस जेको आहे ॿिन्ही जवाबदारनि असद शाह ऐं इम्तियाज़ मिरासीअ खे जिस्मानी रिमांड हासिल करण जे लाइ खैरपुर ATC कोर्ट पेश करण लाइ खणी वई आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अकबर अपडेट करण लाइ।